सूबो सईद खान में इसराइल पारां फ़लस्तीनी मुसलमाननि मथां ज़ुल्म ऐं बर्बरीअत ख़िलाफ़ JUI जे सॾ ते शाही बाज़ार खां सिद्दीक़ अकबर चौक ताईं एहतिजाजी रैली कढी इसराइल ऐं अमेरिका ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि कारी अब्दुल सत्तार मक्सी, मौलाना अब्दुल हमीद मुग़ैरी, मौलाना अब्दुल रहीम खोसो, हाफ़िज़ अली जान मक्सी, मौलाना अब्दुल अज़ीज़ बुर्ड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त फ़लस्तीनी मज़लूम अवाम सां बैतुल मुक़द्दस जो मसइलो कंहिं हिक फ़िरक़े या कंहिं हिक मुल्क जो न, बल्कि ही असांजे ईमान जो मसइलो आहे। फ़लस्तीनी अवाम असांजे ईमान जी बका ऐं इज़त जी जंग विड़ी रहिया आहिनि। उन्हनि ते इसराइल तरफ़ां थींदड़ ज़ुल्म ऐं बर्बरियत, वहशतगर्दी ऐं ग़ैर इंसानी सलूक जे ख़िलाफ़ ऐं उन मज़लूम फ़लस्तीनियुनि जे हक़ में आवाज़ बुलंद करण खे पाण मथां फ़र्ज़ सम्झूं था। असीं पाकिस्तान फ़ौज खां फ़लस्तीनी मुसलमाननि जे मथां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारण जो मुतालबो कयूं था ऐं फ़लस्तीनी मुसलमाननि सां हर महाज़ ते गॾु आहियूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।